अब अता जो भी वेठे रहिया आहिनि सभई ॿई हथ मथे खणी सुभान अल्लाह। असांजो नबी अल्लाह जो आखिरी नबी आ। अॻिमें नबी सॻोरा आया पर जॾहिं वया त उन्हनि जूं शरीयतूं बि वीडियो रहियूं पर जॾहिं असांजो नबी आयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे क़यामत ताईं नबूवत बि हुजूर जी हलंदी, रिसालत बि मुस्तफा जी हलंदी, क़ुरान किताब बि रसूलुल्लाह जो हलंदो। हाणे निज़ाम शरीयत क़यामत ताईं मुस्तफा जी हलंदी। हाणे हिन दुनिया खे हुजूर खां बाद में कंहिं नबी जी का ज़रूरत ई कान्हे का। जेको अचण जी ॻाल्हि कंदो या दावा कंदो उहो कज़ाब हूंदो, उहो दज्जाल हूंदो, उहो ठग हूंदो जीअं मिर्ज़ा क़ादियानी नबूवत जी पूरी दावा कई। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो प्यारी जमा सभई उम्मत खे कॾहिं बि क़बूल कोन कयो। मुसलमा कसाब दावा कई पर सैयदना सिद्दीक़ अकबर जे ख़िलाफ़त जे ज़माने में उनखे जहन्नम पहुचायो वियो हो। मिर्ज़ा क़ादियानी बि असांजे मुल्क में बरे सगीर में दावा कई हुई, मुसलमाननि खे क़बूल कोन कयो। उनखे क़ुरान सुन्नत जी रोशनी में मुर्तद काफ़िर चवंदा रहिया। जॾहिं पाकिस्तान ठहियो ऐं 1974 जो साल आयो त पोइ पाकिस्तान जे असेंबली में आले सुन्नत जे आलिम या करारदाद पेश कई हुई त ही जेके क़ादियानी आहिनि, चाहे अहमदी ग्रुप हुजे चाहे लाहौरी ग्रुप हुजे, चाहे मिर्ज़ा क़ादियानी खे कंहिं बि सूरत में मञण वारो हुजे, वो नबी बने, ज़िली बने, फरोज़ी बने या मुस्लिम बने, कीअं बि उनखे मञे, उहे सभु मुर्तद इस्लाम जे दायरे खां ख़ारिज आहिनि। करारदाद पेश कयो ऐं वरी असांजे असेंबलीअ खे बि ख़ुदा हिदायत ॾिनी। हूअं त क़ुरान सुन्नत जे रोशनी में उम्मत चवंदी रही, आलिम ॿुधाईंदा रहिया हुकुम, पर आईनी तौर ते पाकिस्तान जे अगरि कानूनी तौर ते हिननि खे जेको गैर मुस्लिम अक़लियत डिक्लेयर कयो वियो हो सितंबर जी 7 तारीख़ ही 1974 सितंबर जो तारीख़, सितंबर जो महीनो हले थो पियो। मीलाद वारे तारीख़ खां रबीउल अव्वल 12 शरीफ़ 6 तारीख़ पईंदी, 7 तारीख़ उहा तारीख़ आहे यौम ख़त्म नबूवत जे लिहाज़ सां इंतहाई अहम तारीख़ आहे जो पाकिस्तान जे अंदर आईनी कानूनी तौर ते भी क़ादियानी खे गैर मुस्लिम अक़लियत करार ॾिनो त गैर मुस्लिम हन, मुर्तद हन, काफ़िर हन, इस्लाम जे दायरे खां ख़ारिज हन। छो त असांजो ईमान आहे जेको हुजूर ॿुधायो, पाण फरमायो मां आख़िरी नबी आहियां, तव्हां आख़िरी उम्मत आहियो, मूंखां बाद जो नबी न ईंदो, तव्हां खां बाद में हाणे का उम्मत कान्हे। क्या खबर कितने तारे खुले छुप गए, पर न डूबे न डूबा नबी जो सबसे आला नबी सबसे बाला लगायो नारे बिलाल। अल्हम्दुलिल्लाह हुजूर जा उम्मती वसा पका रोज़े वारे जा फकीर वसा ज़रूर वाला फरमाइंदा, पाण फरमायो त सही सैयद मोहम्मद पक्का शाह शहीद पीसे पसदड़ी बादशाह फरमायो पीसे रोज़े वारे खे पाण फरमायो बजड़ा मोहम्मद राशिद मुसल्ले ते तू बीठो आ, तुझे जमात जे हिकड़े पासे खां मखदूम मोहम्मद इस्माइल फिराले वारो आ, तुझे जमात खां ॿिए पासे खां मखदूम साहब हिन पासे खां मां बीठो आहियां। मुसल्ले इमामत जे मथां तूं आहीं, एक पासे खां मखदूम फिराले वारो मोहम्मद इस्माइल, ॿिए पासे खां मां बीठो आहियां। तुझे जमात के न को लहर न को लोडो, पासन का असा बीठा आहियूं, अगवानी करण वारो तूं इहा जमात ईअं जन्नत में हलंदी।
पर दरगाह जे उसूलनि ते हलूं रिवायतुनि ते हलूं दरगाह सां पंहिंजी अक़ीदत मज़बूत कयूं उतां जे हुक्मनि खे फॉलो कयूं हेॾे होॾे सोशल मीडिया खे न निहारियूं दरगाह मुबारक जे मथां अमल हुक्मनि जे मथां अमल करणु उन में तमामु असांजे लाइ भलाई आहे नेकी आहे जेको छिड़विड़ थींदो न उहो छिड़विड़ थी वेंदो हेॾे होॾे थियो त हेॾे होॾे थी वेंदो ऐं केसिताईं चितरणी बादशाह फरमाईंदा ख़िताब नेट ते वेही करे हले थो पियो पाण फरमाईंदा जमात जे निज़ाम खां जेकर हेॾे होॾे थींदो त हीअ जमात खणी तव्हांखे ॿाहिरि उछलाए छॾींदी छो त हीअ जमात पंहिंजे निज़ाम जे मथां बरक़रार अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो क़बूल फरमाए व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।